ॿियम ख़बर नाज़रीन अवां खे ॾींदासीं ठठो मां जिते गिरफ़्तार जवाबदार हलीम आदिल शेख जे वेझे साथी ऐं ठठे ज़िले जे सदर जी गिरफ़्तारीअ लाइ छापा हया पिया वञनि। ठठो मां ख़बर ॾियूं पिया गिरफ़्तार अपोज़िशन लीडर हलीम आदिल शेख जे वेझे साथी ऐं PTI ज़िले ठठे जे सदर जी गिरफ़्तारीअ लाइ छापा हया पिया वञनि। अरसलान बरोही ऐं संदसि ख़ानगी बॉडीगार्ड जी गिरफ़्तारीअ लाइ पुलिस पारां घर समेत अरसलान बरोही जे घर ते छापे दौरान गिरफ़्तार कयल संदसि वालिद रईस सलाबख्श समेत 2 ॼणा कराची मुंतक़िल कया विया आहिनि। मुख़्तलिफ़ हंधनि ते छापा हया पिया वञनि। अवां खे ठठो मां ख़बर ॾियूं पिया हलीम आदिल शेख ख़िलाफ़ दाख़िल दहशतगर्दी केस में अरसलान बरोही ऐं संदसि गार्ड्स घुर्बल आहिनि। पुलिस जो अहिड़ो चवणु आहे। अहम ख़बर नाज़रीन अवां खे ठठो मां ॾियूं पिया जिते गिरफ़्तार अपोज़िशन लीडर हलीम आदिल शेख जे वेझे साथी ऐं PTI ज़िले जे सदर जी गिरफ़्तारीअ लाइ छापा हया पिया वञनि। तफ़सील मालूम कंदासीं। असां सां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे KT न्यूज़ रिपोर्टर महबूब बरोही। जी महबूब, छापा हया पिया वञनि, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी सभा PTI जे गिरफ़्तार अॻवान हलीम आदिल शेख जे वेझे साथी PTI ज़िले ठठे जे सदर अरसलान बरोही जी गिरफ़्तारीअ छापनि जो सिलसिलो राति खां वठी जारी आहे। राति ऐं अॼु सुबुह मुख़्तलिफ़ हंधनि में ठठे छतोछन में छापा हया विया आहिनि। अरसलान बरोही जेको PTI जो ज़िले सदर आहे उहो त पुलिस खे अची न सघियो आहे, पर हुनजे घर ते राशि छापे दौरान राति गिरफ़्तार कयल संदसि पीरसन वालिद उमर रसीदा अला बख़्श बरोही खे गिरफ़्तार कयो वियो आहे। हुन सां गॾोगॾु फ़कीरकोट मां छापो हणी जेका अरसलान बरोही जो गुआड़ आहे उनजे वालिद सलाम बरोही खे गिरफ़्तार कयो वियो आहे। हिन वक़्तु इत्तला आहे त ॿिन्ही ॼणनि खे कराची मुंतक़िल कयो वियो आहे। कराची ठठे पुलिस गॾियल तौर ते कार्रवाई करे रही आहे। उन ॿिन्ही खे कराची मुंतक़िल कयो वियो आहे जॾहिं त अरसलान बरोही जी गिरफ़्तारी लाइ मुख़्तलिफ़ हंधनि ते छापा हया पिया वञनि। पुलिस ज़रिया ॿुधाइनि था त जेका हलीम आदिल शेख ते मलीर में जेका दाख़िल थियल केस आहे उन केस में जेको आहे जांच में शामिल कयो पियो वञे। अरसलान बरोही ऐं संदसि साथियुनि खे उन्हनि जी जेके पोलिंग जे दौरे दौरान साणस ॿुधाया वञनि था गॾु हुआ, उन करे उन्हनि खे जांच में शामिल कयो पियो वञे। जॾहिं त PTI ठठे जे जेका अॻवाननि जो रद्द अमल साम्हूं पियो अचे उन्हनि जो चवणु आहे त इंतकामी कार्रवाई आहे। मुख़्तलिफ़ राति खां वठी PTI जे कारकुननि ते ऐं ज़िले सदर अरसलान बरोही जे घर ते ऐं संदसि रहाइशगाह ते मुख़्तलिफ़ हंधनि ते छापा हणी चादर चौधरी जो तकड़ि इस्तेमालु कयो पियो वञे। इन अमल जी मज़म्मत कई वई आहे ऐं सेशन कोर्ट ठठो में पोइ हिकु दरख़्वास्त दाख़िल कराई वई आहे जंहिंमें अरसलान बरोही जी वालिद जी गिरफ़्तारी संदसि घर ते चढ़ाई खे जेको आहे चैलेंज कयो वियो आहे ऐं अदालत खे इस्तदा कई वई आहे त जेका अरसलान बरोही जी जेको वालिद गिरफ़्तार कयो वियो आहे बेगुनाह हुनजे घर ते चादर चौधरी जो तकड़ि इस्तेमालु कयो वियो आहे। हुनजो नोटिस वठी अरसलान बरोही जे वालिद खे आज़ादु करायो वञे। हिन वक़्तु ताईं जेको आहे छापनि जो सिलसिलो मुख़्तलिफ़ हंधनि ते जारी आहे जॾहिं त अॼु शाम जो PTI जे कारकुननि एहतिजाज जो पिणु ऐलान करे छॾियो आहे। जी ठीकु आहे महबूब बरोही, तफ़सील ॿुधाइण लाइ तव्हांजी वॾी महिरबानी।